सूरतुल जासिया। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हामीम। तंजीलुल किताबि मिनल्लाहिल अज़ीज़िल हकीम। इन्न फिस्समावाति वल अर्दि लआयातिन लिलमुमिनीन वफी खल्क़िकुम वमा यबुस्सु मिन दाब्बतिन आयातुन लिक़ौमिन युक़िनून। वख्तिलाफिल लैलि वन्नहारि वमा अंज़लल्लाहु मिनस समाइ मिर रिज़्क़िन فأحيا به الأرض بعد موتها وتصريف الرياح آيات لقوم يعقلون. تلك آيات الله نتلوها عليك بالحق فبأي حديث بعد الله وآياته يؤمنون. अल्लाह बाजारे महरबान जे नाले सां शुरू। हामीम। किताब जो लाहिण अल्लाह ग़ालिब हिकमत वारे खां आहे। बेशक आसमाननि ऐं ज़मीन में ईमान वारनि लाइ पकियूं निशानियूं आहिनि ऐं अव्हां जे बणाइण में ऐं जेकी चुरंदड़नि मां पखेड़े थो तंहिंजे बणाइण में उन्हनि माण्हुनि लाइ निशानियूं आहिनि जेकी यकीन रखंदा आहिनि। ऐं राति ऐं ॾींहं जे फेर घेर में ऐं जेकी अल्लाह आसमान खां रोज़ी नाज़िल कई पोइ उन सबबां ज़मीन खे संस गैर आबादीअ खां पोइ आबाद कयाई तंहिंमें ऐं वाउनि जे हलाइण में उन्हनि माण्हुनि लाइ निशानियूं आहिनि जेकी सम्झ रखंदा आहिनि। इहे अल्लाह जूं आयतूं आहिनि जे तोखे सच सां पढ़ी ॿुधायूं था। पोइ अल्लाह ऐं संस आयतुनि पुञाणा कहिड़ी ॻाल्हि ते ईमान आणींदा। वैलुल लिकुल्लि अफ़्फ़ाकिन असीम। यस्मअु आयातिल्लाहि तुत्ला अलैहि सुम्मा युसिरु मुस्तक्बिरन कअन लम यस्मअहा फबश्शिरहु बिअज़ाबिन अलीम। وَإِذَا عَلِمَ مِنْ آيَاتِنَا شَيْئًا اتَّخَذَهَا هُزُوًا أُولَئِكَ لَهُمْ عَذَابٌ مُهِينٌ مِنْ وَرَائِهِمْ جَهَنَّمُ وَلَا يُغْنِي عَنْهُمْ مَا كَسَبُوا شَيْئًا وَلَا مَا اتَّخَذُوا مِن دُونِ اللَّهِ أَوْلِيَاءَ وَلَهُمْ عَذَابٌ عَظِيمٌ. هَذَا هُدًى وَالَّذِينَ كَفَرُوا بِآيَاتِ رَبِّهِمْ لَهُمْ عَذَابٌ مِّن رِّجْزٍ أَلِيمٌ. हर कंहिं बताकीअ गुनहगार लाइ ख़राबी आहे। अल्लाह जूं आयतूं खेसि पढ़ी ॿुधाइबियूं आहिनि त ॿुधंदो आहे, वरी आकड़ जी ज़िद कंदो आहे, ॼण क उहे ॿुधियूं ई न हुआईं। तंहिं करे खेसि ॾुखो ईंदड़ अज़ाब जी ख़ुशख़बरी सुणाए। ऐं जॾहिं असांजी आयतुनि मां कंहिं ॻाल्हि ते वाक़िफ़ थींदो आहे
तॾहिं उन खे ठठोलियूं करे वठंदो आहे, उन्हनि ई लाइ ख्वार कंदड़ अज़ाब आहे। संदन ॿिए तरफ़ खां दोज़ख आहे, ऐं जेकी कमायाऊं न कि उहो खाउन कुझु टारे सघंदो, ऐं न कि उहे जिन खे अल्लाह धारां सजण करे वरताऊं खाउन टारे सघंदा, ऐं उन्हनि लाइ वॾो अज़ाब आहे। हीउ क़ुरान हिदायत आहे, ऐं जिन पंहिंजे पालणहार जी आयतुनि जो इनकार कयो, तिन खे सख़्त सज़ा जो ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। الله الذي سخر لكم البحر لتجري الفلك فيه بأمره ولتبتغوا من فضله ولعلكم تشكرون وسخر لكم ما في السماوات وما في الأرض جميعا منه إن في ذلك لآيات لقوم يتفكرون قل للذين آمنوا يغفروا للذين لا يرجون أيام الله ليجزي قوما بما كانوا يكسبون من عمل صالحا فلنفسه ومن أساء فعليها ثم إلى ربكم ترجعون अल्लाह उहो आहे जंहिं दरियाव अव्हां जे ताबे कयो त संस हुकुम सां मंझि ॿेड़ियूं हलनि ऐं संस फज़ल मां गुज़रान तलब करियो ऐं मन अमीं शुक्रानो करियो। ऐं जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे सो सभई पंहिंजे पार खां अव्हां जे कम में लॻायाई। बेशक उन में उन्हनि माण्हुनि लाइ निशानियूं आहिनि जे परोड़ींदा आहिनि। मोमिननि खे चओ त जेकी अल्लाह जे वाक़िअनि जी उमीद न रखंदा आहिनि, तिन खां हिन करे टारो कनि त उन सबबां जो जेकी कमायो हुआऊं उन्हनि मां कंहिं क़ौम खे अल्लाह सज़ा ॾे। जेको चङा कम कंदो सो पाण लाइ, ऐं जेको मदाई कंदो तंहिं ते उन जो नुक़सान आहे, वरी पंहिंजे पालणहार ॾांहुं मोटाया वेंदो। وَلَقَدْ آتَيْنَا بَنِي إِسْرَائِيلَ الْكِتَابَ وَالْحُكْمَ وَالنُّبُوَّةَ وَرَزَقْنَاهُمْ مِنَ الطَّيِّبَاتِ وَفَضَّلْنَاهُمْ عَلَى الْعَالَمِينَ وَآتَيْنَاهُمْ بَيِّنَاتٍ مِنَ الْأَمْرِ فَمَا اخْتَلَفُوا إِلَّا مِنْ بَعْدِ مَا جَاءَهُمُ الْعِلْمُ بَغْيًا بَيْنَهُمْ إِنَّ رَبَّكَ يَقْضِي بَيْنَهُمْ يَوْمَ الْقِيَامَةِ فِيمَا كَانُوا فِيهِ يَخْتَلِفُونَ ثُمَّ جَعَلْنَاكَ عَلَى شَرِيعَةٍ مِنَ الْأَمْرِ فاتبعها ولا تتبع أهواء الذين لا يعلمون إنهم لن يغنوا عنك من الله شيئا وإن الظالمين بعضهم أولياء بعض والله ولي المتقين هذا بصائر للناس وهدى ورحمة لقوم يوقنون। ऐं बेशक
बनी इसराइलन खे किताब ऐं दानाई ऐं पैगुंबरी ॾिनीसूं ऐं सुठियुनि शयुनि मां खेनि रोज़ी ॾिनीसूं ऐं खेनि जहान वारनि खां भलारो कयोसूं ऐं दीन बाबति खेनि पधरा दलील ॾिनासूं। पोइ उन्हनि अॻे इख़्तिलाफ़ न कयो पर वटुनि ॼाण पाई, तंहिंखां पोइ पाण में साड़ पियल सबबां इख़्तिलाफ़ कयाऊं। बेशक जंहिं ॻाल्हि बाबति झगड़ो कंदा हुआ तंहिं बाबति क़यामत जे ॾींहुं तुंहिंजो पालणहार संदन विच में निबेरो कंदो। वरी ऐं पैगुंबर तोखे दीन जे पधरीअ वाट ते कयोसूं, तंहिं करे तूं उन दीन जी ताबेदारी कर ऐं जेकी न ॼाणंदा आहिनि तिन जी सदन पुठियां न लॻ, छो त इहे अल्लाह जे आॾो तोखां कुझु बि टारे न सघंदा ऐं बेशक ज़ालिम हिक ॿिए जा दोस्त आहिनि ऐं अल्लाह परहेज़गारनि जो दोस्त आहे। हीउ क़ुर माण्हुनि लाइ चिटो दलील आहे, जेकी माण्हू यकीन रखंदा आहिनि तिन लाइ हिदायत ऐं बाज आहे। أَمْ حَسِبَ الَّذِينَ اجْتَرَحُوا السَّيِّئَاتِ أَن نَّجْعَلَهُمْ كَالَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ سَوَاءً مَّحْيَاهُمْ وَمَمَاتُهُمْ سَاءَ مَا يَحْكُمُونَ وَخَلَقَ اللَّهُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ بِالْحَقِّ وَلِتُجْزَى كُلُّ نَفْسٍ بِمَا كَسَبَتْ وَهُمْ لَا يُظْلَمُونَ أَفَرَأَيْتَ مَنِ اتَّخَذَ إِلَٰهَهُ هَوَاهُ وَأَضَلَّهُ اللَّهُ عَلَى عِلْمٍ وختم على سمعه وقلبه وجعل على بصره غشاوة فمن يهديه من بعد الله أفلا تذكرون जिन मदायूं कयूं से भाईंदा आहिनि छा त खेनि उन्हनि वांगुरु कंदासूं जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया त संदन जीअण ऐं मरण हिकु जहिड़ो हूंदो। इहो जेको फ़ैसिलो कंदा आहिनि सो बुछड़ो आहे। ऐं अल्लाह आसमाननि ऐं ज़मीन खे पूरी रिथ सां बणायो ऐं हिन लाइ त हर कंहिं शख़्स जेकी कमायो तंहिं बाबति खेसि बदिलो ॾिजे ऐं मथुनि ज़ुल्म न कबो। ऐं पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हीअ खे न ॾिठो अथई छा जंहिं पंहिंजे नफ़्स जी सद खे माबूद करे वरितो ऐं ॼाणण हूंदे अल्लाह खेसि गुमराह कयो ऐं संदसि कननि ते ऐं संदसि दिलि ते मोहर हयाई ऐं संदसि अखियुनि ते परदो विधाई। पोइ अल्लाह धारां खेसि केरु हिदायत कंदो, पोइ छो न नसीहत वठंदा आहियो। وَقَالُوا مَا هِيَ إِلَّا حَيَاتُنَا الدُّنْيَا نَمُوتُ وَنَحْيَا وَمَا يُهْلِكُنَا إِلَّا الدَّهْرُ وَمَا لَهُم بِذَلِكَ مِنْ عِلْمٍ إِنْ هُمْ إِلَّا يَظُنُّونَ وَإِذَا تُتْلَى عَلَيْهِمْ آيَاتُنَا بَيِّنَاتٍ مَا كَانَ حُجَّتَهُمْ إِلَّا أَن قَالُوا ائْتُوا بِآبَائِنَا إِن كُنتُمْ صَادِقِينَ قُلِ اللَّهُ يُحْيِيكُمْ ثُمَّ يُمِيتُكُمْ ثُمَّ يَجْمَعُكُمْ إِلَى يَوْمِ الْقِيَامَةِ لَا رَيْبَ فِيهِ
ثم يجمعكم إلى يوم القيامة لا ريب فيه ولكن أكثر الناس لا يعلمون ऐं चवंदा आहिनि त असांजी रुगो हीअ दुनिया जी हयाती आहे जो मरंदा आहियूं ऐं जीअंदा आहियूं ऐं असांखे रुगो ज़मानो मारींदो आहे ऐं उन ॻाल्हि जी खेन का ॼाणप नाहे उहे रुगो अटकल हणंदा आहिनि ऐं जॾहिं असां जूं पधरियूं आयतूं खेन पढ़ी ॿुधाइबियूं आहिनि तॾहिं सिंधियुनि हुजे त रुगो हीउ चवणु हूंदो आहे त जेकॾहिं अव्हीं सचा आहियो त असांजे पीउ ॾाॾनि खे जीरो करे आणियो ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त अल्लाह अव्हां खे जीआरींदो आहे वरी अव्हां खे मारींदो वरी अव्हां खे क़यामत जे ॾींहं में को शक नाहे गॾु कंदो पर माण्हू घणा इन ॻाल्हि खे न ॼाणंदा आहिनि وَلِلَّهِ مُلْكُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَيَوْمَ تَقُومُ السَّاعَةُ يَوْمَئِذٍ يَخْسَرُ الْمُبْطِلُونَ وَتَرَى كُلَّ أُمَّةٍ جَاثِيَةً كُلُّ أُمَّةٍ تُدْعَى إِلَى كِتَابِهَا الْيَوْمَ تُجْزَوْنَ مَا كُنتُمْ تَعْمَلُونَ هَذَا كِتَابُنَا يَنطِقُ عَلَيْكُمْ بِالْحَقِّ إِنَّا كُنَّا نَسْتَنسِخُ مَا كُنتُمْ تَعْمَلُونَ فَأَمَّا الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ فَيُدْخِلُهُمْ رَبُّهُمْ فِي رَحْمَتِهِ ذَلِكَ هُوَ الْفَوْزُ الْمُبِينُ وَأَمَّا الَّذِينَ كَفَرُوا أَفَلَمْ تَكُنْ آيَاتِي تُتْلَى عَلَيْكُمْ فَاسْتَكْبَرْتُمْ وَكُنْتُمْ قَوْمًا مُجْرِمِينَ وَإِذَا قِيلَ إِنَّ وَعْدَ اللَّهِ حَقٌّ وَالسَّاعَةُ لَا رَيْبَ فِيهَا قُلْتُمْ مَا نَدْرِي مَا السَّاعَةُ إِن نَّظُنُّ إِلَّا ظَنًّا وَمَا نَحْنُ بِمُسْتَيْقِنِينَ وَبَدَا لَهُمْ سَيِّئَاتُ مَا عَمِلُوا وَحَاقَ بِهِمْ مَا كَانُوا بِهِ يَسْتَهْزِئُونَ وَقِيلَ الْيَوْمَ نَنسَاكُمْ كَمَا نَسِيتُمْ لِقَاءَ يَوْمِكُمْ هَذَا وَمَأْوَاكُمُ النَّارُ وَمَا لَكُمْ مِنْ نَاصِرِينَ ذَلِكُمْ بِأَنَّكُمُ اتَّخَذْتُمْ آيَاتِ اللَّهِ هُزُوًا وَغَرَّتْكُمُ الْحَيَاةُ الدُّنْيَا فَالْيَوْمَ لَا يُخْرَجُونَ مِنْهَا وَلَا هُمْ يُسْتَعْتَبُونَ ऐं आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही अल्लाह जी आहे ऐं जंहिं ॾींहुं क़यामत थींदी तंहिं ॾींहुं कूड़ा छियो पाईंदा ऐं ऐं पैगंबर हर कंहिं टोलीअ खे गोॾनि भर वेठल ॾिसंदे सभु का टोली पंहिंजे आमाल नामे ॾांहुं सॾबी चइबो त जेकी अव्हीं कंदा हुओ तंहिंजो अॼु अव्हां खे बदिलो ॾिबो हीअ असांजो दफ़्तर आहे जो अव्हां ते पूरी हक़ीक़त पधरी करे थो
बेशक जेकी अवीं कंदा हुओ सो असीं लिखंदा हुआसूं। पोइ जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया तिन खे संदन पालनहार पंहिंजी बाज हेठि दाख़िल कंदो। इहा पधरी मुराद माणण आहे। ऐं जिन कुफर कयो तिन खे चइबो तव्हां वटि मुंहिंजूं आयतूं न पढ़बियूं हुयूं छा? पोइ अव्हां वॾाई कई ऐं ॾुहारी क़ौम हुओ। ऐं जॾहिं चइबो हुयव त अल्लाह जो वादो सचो आहे ऐं क़यामत में को शक नाहे, तॾहिं चवंदा हुओ त असीं न ॼाणंदा आहियूं त क़यामत छा आहे। असीं रुगो हिकु थोरो गुमान भाईंदा आहियूं ऐं असीं कॾहिं यकीन करण वारा न आहियूं। ऐं जेकी कमायो हुआऊं तंहिंजूं मदायूं खेनि पधरियूं थींदियूं ऐं जंहिं शइ ते चिथरूं कंदा हुआ सा खेनि वकोड़े वेंदी। ऐं चइबो त अॼु अव्हां खे ईअं विसारींदासूं जीअं अव्हां पंहिंजे हिन ॾींहं जे अची पहुचण खे विसारियो हो। ऐं हाणे अव्हां जी जाइ दोज़ख आहे ऐं अव्हां जो को मददगार न आहे। इहो अज़ाब अव्हां खे हिन करे आहे जो अव्हां अल्लाह जी आयतुनि खे ठठोलियूं करे वरितो हो ऐं दुनियावी हयाती अव्हां खे ठगियो हो। तंहिं करे अॼु मंझांउस न कढबिन ऐं न की उज़र तलब कबिन। فلله الحمد رب السماوات ورب الأرض رب العالمين وله الكبرياء في السماوات والأرض وهو العزيز الحكيم पोइ सभु साराह ख़ासि अल्लाह खे जुगाए जो आसमाननि जो पालनहार ऐं ज़मीन जो पालनहार ऐं जहाननि जो पालनहार आहे। ऐं आसमाननि ऐं ज़मीन में संदसि वॾाई आहे ऐं उहो ग़ालिब हिकमत वारो आहे।